दोस्तों कीअं आहियो? में त बिल्कुल ठीक ठाक हूंदो। दोस्तों असांजी हिन ग़रीबाणे आशियाने ते सदाईं मोहब्बतनि जूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि। सो अॼु असां वटि इंतिहाई सिंध जा हिकिड़ा वॾा नाला साईं थरबिटुनि जा इंतिहाई बहितरीन शहज़ादा मल पहलवान भोजोमल भील असां वटि तशरीफ़ फरमा थिया आहिनि ऐं साईं जे क़दम क़दम तां क़ुर्बान थिया। सच पुछो त ॾाढी ख़ुशी थी। उन खां पोइ चुंडको शहर खां मतलब जीअं चवंदा आहिनि केटी बंदर खां कश्मीर ते असांजा महबूब दोस्त हूंदा आहिनि। सो चुंडके जे इंतिहाई बहितरीन फनकार ऐं शाइर गुलमीर भुक्ती साहब असां सां गॾु आहे ऐं असांजो प्यारो दोस्त पेरूमल जो पीरी मिठू मल ऐं हेॾा असांजो प्यारो भाउ थरबिटनि जो शहज़ादो ओम प्रकाश भाउ ऐं हेॾा असांजो भाउ अली कुंभर साहब असां सां गॾु आहे। सो दिलि चाहियो त तव्हांखे जेका असां गुलमीर जी शाइरी थोरी आहे उनजी जुंगार ॿुधाइजे। जी गुलमीर ॿुधाइजो। जी साईं जहिड़ो बि हाल आहे तव्हांजी दोस्तनि जे यादि पेश था कयूं। हो आज़माए ॾिस भले तूं मूंखां दिल बरधार थी मां बि ॾिसां कीअं था निभाइनि गॾु पिरी जेके यार थई है गॾु सॼण जेके यार थई आज़माए ॾिस भले तूं मूंखां दिल बरधार थी मां बि ॾिसां कीअं था निभाइनि गॾु पिरी जेके यार थई है गॾु सॼण जेके यार थई वो मुंहिंजे करे मशहूर थी वए अॼु पिरी मगरूर थी वए है मुंहिंजे करे मशहूर थी वए अॼु पिरी मगरूर थी वए है वक़्तु हमेशा हिकु न हूंदो सुन जा ॾींहं चार थई मां बि ॾिसां कीअं था निभाइनि गॾु पिरी जेके यार थई है गॾु सॼण जेके यार थई आज़माए ॾिस भले तूं मूंखां दिल बरधार थी मां बि ॾिसां कीअं था निभाइनि गॾु पिरी जेके यार थई है गॾु सॼण जेके यार थई ओ वक़्तु ॾुखियो दिलदारी ॾेई पोइ सुहिणा अखियूं खुलंदई ओ वक़्तु ॾुखियो दिलदारी ॾेई पोइ सुहिणा अखियूं खुलंदई ख़बर पइजी वेंदे जानी जिन ते कयो एतबार थई मां बि ॾिसां कीअं था निभाइनि गॾु पिरी जेके यार थई है गॾु सॼण जेके यार थई उस्ताद फता बुक्ती चवे मुंहिंजी यादि ईंदई कंहिं मोड़ ते उस्ताद फता बुक्ती चवे मुंहिंजी यादि ईंदई कंहिं मोड़ ते वो जॾहिं अकेलो थींदे जानी सभु वेंदई बेज़ार थी मां बि ॾिसां कीअं था निभाइनि गॾु पिरी जेके यार थई है गॾु सॼण जेके यार थई। दोस्तों ही असांजो इंतिहाई बहितरीन रागी जेको आहे सो तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक गुलमीर भुक्ती हो जे तमामु बहितरीन असांखे कला ॿुधाई ऐं हीअ असां कलाम असांजे प्यारनि दोस्तनि खे असां डेडिकेट कंदासीं। जी हा दोस्तों जेके हिन वक़्तु असांखे वीडियो ॾिसंदा ऐं पहिरियां जेका स्पेशली जेका असां डॉक्टर टीलाराम ऐं प्यारो दोस्त मिठू मिस्त्री ऐं डॉक्टर महेंद्रोमल ऐं मामू खमीसोमल जे नाले ही असां कलाम कयोसीं ऐं तव्हांजो ख़ादम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती तव्हां सां गॾु सदाईं हूंदो आहियां। सो दिलि चाहियो त ख़ूबसूरत माण्हू असां सां गॾु आहिनि ऐं अदा भोजोमल जहिड़ा दोस्त असां सां गॾु आहिनि। सो वीडियो तव्हांखे कीअं लॻो पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। मोकिलाइजो अॻे के वीडियो ताईं जहिड़ा पेर ते ख़ैर ख़ैर ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों। ज़िंदा